दोस्तो जी आहिनि। अॼु पाण हिकिड़े तमामु हिसास मामले ते गुफ़्तगू करणु वञूं पिया ऐं उहो हिसास मामिलो असां सभिनि सां सिंध जे 6 करोड़ माण्हुनि सां लाॻापियल मसइलो आहे। थियो ईअं आहे त काफ़ी वक़्त खां वठी बलोचिस्तान में सिंध जे माण्हुनि जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कार्रवायूं थींदियूं रहनि थियूं। पोइ कार्रवायूं कंदड़ जेके आहिनि उन्हनि जो ख़्यालु इहो आहे त सिंधी माण्हू हिते कमाइण अचे थो, सिंधी माण्हू हिते असांजो इस्तेसाल करे थो ऐं उनजे सपोर्ट में बि काफ़ी माण्हू सिंध जे अंदरि गुफ़्तगू कनि था ऐं महसूसु ईअं कराइनि था ॼण सिंधी माण्हू को साम्राज्य हुजे ऐं बलूचिस्तान जा समूरा हक़ ॼण को सिंधी माण्हू खाए वेठो आहे। 17 मई ते 2 वाक़िया हिकिड़ा अहम वाक़िया ख़ुशदार वारे इलाइक़े में थिया आहिनि ऐं हिकिड़ो त हीउ वाक़ियो थियो त सिंधी मज़दूरनि खे अगवा कयो वियो आहे। ॿियो जेको वाक़ियो थियो आहे, अहम वाक़ियो थियो आहे जंहिं असां सभिनी खे छिरकाए छॾियो आहे, उहो आहे असांजो दोस्त, असांजो भाउ, एक्साइज़ जो सिंध जो डिप्टी डायरेक्टर अॻूणो सईद मेमन साहब पाण कोयटा खां पंहिंजे फर्ज़ंद ऐं पंहिंजे हिकु दोस्त सां गॾु कराची अची रहिया हुआ। सईद मेमन साहब बेसिकली आहे नौशरो फेरोज़ जो, पर उहो केतिरनि सालनि खां कराची में रहाइश पज़ीर आहे ऐं सिंध जा सभु माण्हू जेके बाशऊर माण्हू हुयो, पढ़ियल लिखियल माण्हू हुयो ऐं ख़ुशूसन कराची जो जेको बाशऊर माण्हुनि जो सर्कल आहे उहे सभई सुञाणनि था त सईद मेमन साहब केतिरो इल्मु दोस्त, अदब दोस्त, इंसान दोस्त माण्हू आहे ऐं हू ज़िंदगीअ में पंहिंजी जेका बि हुनजी सरकारी नौकिरी रही आहे उन में हू माण्हुनि लाइ थधी छांव जीअं रहियो आहे ऐं हर कंहिं माण्हू खे कमु आयो आहे। हू उन सां गॾोगॾु हिकिड़े अहिड़े ख़ानदान सां हुनजो तालुक़ु आहे जंहिं ख़ानदान पंहिंजे क़ुर्बान ज़रिए सिंध जी ख़िदमत कई आहे। तरक़ी पसंद पार्टीअ जो मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी सीनियर अॻवान डॉक्टर अब्दुल हमीद मेमन साहब जो सईद मेमन साहब भाउ आहे। 17 मई ते सईद मेमन साहब खे ख़ुशदार जे भरिसां नामालूम हथियारबंदनि अगवा करे वरितो। अॼु तक़रीबन 4 ॾींहं थी वियो आहे, 48 कलाकनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर सईद मेमन बाबति का बि ख़बर न आहे। हुननि जो ख़ानदान, हुनजा दोस्त, अहबाब सभु परेशान आहिनि त सईद मेमन साहब खे अगवा कंहिं कयो आहे। हाणे नामालूम हथियारबंद केरु थी सघनि था ख़बर न आहे, उन बाबति पाण खे का ॼाण न आहे। हिकिड़नि माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे, जेको मजमूई तौर ते ख़्यालु इहो ॾसियो वेंदो आहे त बलूचिस्तान जी आज़ादी लाइ वणंदड़ BLA ऐं उन जा ॿिया लाॻापियल जेके कर्मचारी आहिनि उन क़िस्म जूं हीअ कार्रवायूं कनि था। सुवालु मुंहिंजो इहो आहे त हीअ कर्मचारी सईद मेमन जहिड़े हिकिड़े नाज़ुक नफ़ीस माण्हूअ खे, जेको सिंधी ॻाल्हाईंदड़ आहे, रिटायर्ड कामोरो आहे, उनखे अगवा करे BLA खे छा मिलंदो ऐं गॾोगॾु BLA खे छा मिलंदो, उन्हनि कर्मचारियुनि खे छा मिलंदो जेके उन्हनि मज़दूर, सिंध जा मज़दूर जेके आहिनि उन्हनि खे उहे अगवा कनि था। त आउं सम्झां थो त जॾहिं जॾहिं इन क़िस्म जूं सोरशूं शुरू थींदियूं आहिनि, हथियारबंद ग्रुप लहंदा आहिनि, त पोइ वरी इहो बि थींदो आहे त क्रिमिनल्स फैक्टर उन में दाख़िल थी वेंदा आहिनि। सईद मेमन साहब जी अगवा हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि, ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके सिंध लाइ सोचीनि था, सिंधी माण्हुनि लाइ सोचीनि था, उन्हनि जे मुस्तक़बिल लाइ सोचीनि था, उन्हनि लाइ हिकिड़ो ख़तरे जो अलार्म खणी आयो आहे त छा सिंध जा माण्हू बलूचिस्तान में को कारोबार करे सघनि था, सफ़र करे बि नथा सघनि त पोइ हुते रहाइश कीअं इख्तियार कंदा। त इहा हिकिड़ी अलार्म पोज़ीशन आहे। त मुल्क जे सदर खे, वज़ीर आज़म खे, मुल्क जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे इहा असांजी तरफ़ां अपील आहे त सईद मेमन साहब जो ख़ानदान इंतिहाई हिन वक़्तु हिकिड़े ॾुख वारी कैफ़ियत में आहे, परेशानी वारे आलम में आहे। उनजा दोस्त, उनजा अहबाब, उनजो बाशऊर दोस्तनि जो सॼो सर्कल परेशान आहे त सईद मेमन साहब हथियारबंदनि सां अगवा थियो ऐं उनजी जेका बाहिफ़ाज़त वापसी असां सभिनि जी घुर आहे सिंध जे माण्हुनि जी, त उहो उनजी सईद मेमन साहब जी बाहिफ़ाज़त वापसी थिए ऐं मुल्क जे इदारनि खे, ख़ासि तौर ते जेके सिक्योरिटी इदारा आहिनि ऐं सिंध हुकूमत आहे, बलूचिस्तान हुकूमत आहे, उन सभिनी खे हीअ असांजी अपील आहे त सईद मेमन साहब जी बाहिफ़ाज़त वापसी लाइ कोशिशूं वठनि। अॼु ख़ुशदार जे बाबति नई ख़बर आई आहे त उते तमामु वॾो पुलिस थाणे ते हमिलो थियो आहे ऐं केतिरे वक़्त ताईं हुते फायरिंग थींदी रही, पुलिस जी रगमाल बि रही। बलूचिस्तान ऐं ख़ुशदार जी इन्हनि हालतुनि में सईद जहिड़े नाज़ुक माण्हू खे अगवा करे गुम कयो वियो आहे, यकीनन असां सभिनि लाइ, उनजी फैमिली लाइ परेशानी वारो आलम आहे। असां वरी ॿीहर अपील कयां थो ऐं सिंध जे सभिनी बाशऊर माण्हुनि खे गुज़ारिश कयां थो त सईद मेमन जे लाइ आवाज़ु उथारियो, सईद मेमन साहिब जे बाहिफ़ाज़त वापसीअ लाइ आवाज़ु उथारियो। घटि में घटि इन ते तव्हांजी ख़ामोशी उहा न हुजणु खपे। सईद मेमन साहब जी अगवा ते ख़ामोशी आउं सम्झां थो त क़ौमी जुर्म हूंदो। त हिकु दफ़ो ॿीहर सिंध जे बाशऊर माण्हुनि खे ऐं मुल्की इदारनि खे अपील आहे त सईद मेमन साहब जी वापसीअ लाइ कोशिशूं वठूं।